बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह निहायत मेहरबान ऐं रहम वारे जे नाले सां शुरू। यासीन वल क़ुरआनिल हकीम। हिकमत वारे क़ुरान जो कसम। इन्नका लमिनल मुरसलीन। अला सिरातिम मुस्तक़ीम। त बिला शक तूं रसूलन मां आहीं, सिधी राह ते आहीं। तंज़ीलल अज़ीज़िर रहीम। इहो क़ुरान इज़्ज़त वारे मेहरबान जो नाज़िल कयल आहे। तुंज़िर क़ौमन मा उन्ज़िर आबाउहुम फहुम गाफ़िलून। त जीअं तूं ड्रेॼारीं उन क़ौम खे जंहिंजा अबा ॾाॾा न ड्रेॼारिया विया, से बेख़बर आहिनि। قد حق القول على أكثرهم فهم لا يؤمنون। बेशक उन्हनि मां घणनि ते इहो कौल हक़ जारी थी चुको आहे त उहे ईमान न आणींदा। إنا جعلنا في أعناقهم أغلالا فهي إلى الأذقان فهم مقمحون। असां संदन गिचनि में गट विझी छॾिया आहिनि जेके खाॼनि ताईं जकड़ियल अथनि, पोइ उन्हनि जा ॻाटा टंगियल रहिजी विया। جعلنا من بين أيديهم سدا ومن خلفهم سدا فأغشيناهم فهم لا يبصرون। ऐं असां उन्हनि जे अॻियां हिकु भित खड़ी कई ऐं हिकु संदन पोयां, ऐं उन्हनि खे मथां बि ढकियोसूं, सो उन्हनि खे कुझु बि नज़र नथो अचे। سواء عليهم أأنذرتهم أم لم تنذرهم لا يؤمنون। ऐं उन्हनि लाइ तुंहिंजो ड्रेॼारणु ऐं न ड्रेॼारणु हिकु जहिड़ो आहे, उहे ईमान न आणींदा। إنما تنذر من اتبع الذكر وخشي الرحمن بالغيب فبشره بمغفرة وأجر كريم। तूं त उनखे ड्रेॼारीं थो जेको नसीहत ते हले ऐं रहमान खां बिना ॾिसण जे बि ड्रिजे, सो उनखे माफ़ी ऐं इज़त जे सवाब जी बिशारत ॾे। إنا نحن نحيي الموتى ونكتب ما قدموا وآثارهم وكل شيء أحصيناه في إمام مبين। शक सां मौलनि खे जीआरींदासूं ऐं जेकी बि उन्हनि अॻिते मोकिलियो आहे सो, ऐं जेकी निशानियूं पोइ ते छॾे विया असां लिखंदा था वञूं, ऐं हर शइ खे असां हिकु खुलियल किताब में ॻणे रखियो आहे। ضرب لهم مثلا أصحاب القرية إذ
ऐं उन्हनि सां उन शहर वारनि जो मिसाल बयान कर जॾहिं उन्हनि वटि कासिद आया أرسلنا إليهم اثنين فكذبوهما فعززنا بثالث فقالوا إنا إليكم مرسلون जॾहिं असां उन्हनि ॾांहुं बजणा मोकिलिया पोइ उन्हनि खे कूड़ो भायाऊं त असां टे शख़्स जे ज़रिए ताईद कराई तॾहिं उन्हनि सभिनी चयो बेशक असां तव्हां ॾांहुं मोकिलिया विया आहियूं قالوا ما أنتم إلا بشر مثلنا وما أنزل الرحمن من شيء إن أنتم إلا تكذبون उहे चवण लॻा तव्हां त बसि असां जहिड़ा इंसान आहियो ऐं रहमान त कुझु बि न नाज़ुल कयो आहे तव्हां त सफ़ा कूड़ा आहियो قالوا ربنا يعلم إنا إليكم لمرسلون उन्हनि चयो असांजो रब थो ॼाणे त बेशक ज़रूरु असां तव्हां ॾांहुं मोकिलिया विया आहियूं وما علينا إلا البلاغ المبين ऐं असां ते साफ़ चिटे पैगाम पहुचाइण खां सवाइ ॿी का ज़िमेदारी कान्हे قالوا إنا تطيرنا بكم لئن لم تنتهوا لنرجمنكم وليمسنكم منا عذاب أليم ॻोठ वारनि चयो असां तव्हांखे मनहूस सम्झूं था पक ॼाणूं त जेकॾहिं तव्हां बाज़ न आया असां तव्हांखे ज़रूरु पथर हणी मारींदासीं ऐं बेशक असांजे हथां तव्हांखे दर्दनाक अज़ाब मिलंदो قالوا طائركم معكم أئن ذكرتم بل أنتم قوم مسرفون उन्हनि फरमायो तव्हांजी नहूसत त तव्हां सां लॻल आहे छा इन जे करे छिरको था जो अव्हां खे सम्झायो वियो असुल ॻाल्हि ही आहे त तव्हां हद खां टपंदड़ माण्हू आहियो وجاء من أقصى المدينة رجل يسعى قال يا قوم اتبعوا المرسلين ऐं एतिरे में शहर जे ॾूराहे छेड़े खां हिकिड़े शख़्स डोड़ंदे अची चयो ऐं मुंहिंजी क़ौम रसूलनि जी पैरवी करियो اتبعوا من لا يسألكم أجرا وهم مهتدون अहिड़नि जी पैरवी कयो जेकी तव्हां खां बदिलो नथा घुरनि ऐं उहे सही वाट ते आहिनि أعبد الذي فطرني وإليه ترجعون आख़िर छो न मां उन ज़ात जी बंदगी करियां जंहिं मूंखे पैदा कयो ऐं जंहिं ॾांहुं तव्हां सभिनी खे मोटी हलणो आहे أتخذ من دونه آلهة إن يردني الرحمن بضر لا
شفاعتهم شيئا ولا ينقذون छा अल्लाह खां सवा ॿिए खे महबूद करे वठां जो जेकॾहिं रहमान मूंखे तकलीफ़ ॾियणु चाहे त उन्हनि जे सिफारिश मुंहिंजे कंहिं बि कमु नथी अची सघे न उहे मूंखे बचाए सघंदा إني إذا لفي ضلال مبين बेशक त मां पधरी गुमराही में वञी पवंदुसि إني آمنت بربكم فاسمعون बेशक मूं तव्हांजे रब ते ईमान आंदो पोइ तव्हां बि मुंहिंजी ॿुधो قيل ادخل الجنة قال يا ليت قومي يعلمون بما غفر لي ربي وجعلني من المكرمين उन शख़्स खे चयो वियो त बेश्त में दाख़िल थी वञ उन चयो हाय जो मुंहिंजी क़ौम खे जेकर उहो पतो पवे हा त मुंहिंजे रब छाजे करे मुंहिंजी बख़्शिश कई ऐं मूंखे इज़त वारनि मां कयाई ऐं उन खां बाद असां उन जे क़ौम ते आसमान तां लश्कर न राथो न असां लश्कर लाहींदा आहियूं उहा त बसि हिकु चीख हुई जंहिं करे उहे उझामी विया अफ़सोस उन्हनि बाननि ते जॾहिं उन्हनि वटि जेको बि रसूल अचे थो त उन ते हू ठठोलियूं ई कंदा आहिनि يروا كم أهلكنا قبلهم من القرون أنهم إليهم لا يرجعون छा उन्हनि ॾिठो नाहे त उन्हनि खां अॻे असां केतिरियूं जमातूं हलाक कयूं जो हे हाणे उन्हनि ॾांहुं वरी मोटी न ईंदियूं جميع لدينا محضرون ऐं जेतिरा बि आहिनि सभ जा सभु असांजे आॾो आणे हाज़िर कया वेंदा ऐं उन जे जियारण जी हिकु निशानी बेसाही ज़मीन आहे असां उन खे ज़िंदह कयो ऐं पोइ उन मां अनाज कढियोसीं त उन मां उहे खाइनि था
ऐं असां उन में खजनि ऐं अंगूरनि जा बाग़ पैदा कया ऐं असां उन में चश्मा वहाया يأكلوا من ثمره وما عملته أيديهم أفلا يشكرون त जीअं उहे उन जे मेवनि मां खाइनि ऐं जॾहिं त उहे उन्हनि जे हथनि जा बनायल नाहिनि पोइ छा इहे शुक्र अदा न कंदा سبحان الذي خلق الأزواج كلها مما تنبت الأرض ومن أنفسهم ومما لا يعلمون पाक आहे उहा ज़ात जंहिं सभु जिन्स मां जोड़ा बनाया उन्हनि शयुनि मां जिन खे ज़मीन फुटाए थी ऐं ख़ुदि उन्हनि जे जीअनि मां ऐं उन्हनि शयुनि मां बि जोड़ा बनायईं जंहिंजी उन्हनि खे ख़बर बि न आहे آية لهم الليل نسلخ منه النهار فإذا هم مظلمون ऐं उन्हनि लाइ हिकु निशानी राति आहे जो उन मंझां असां ॾींहं खे हटाए छिके परे कंदा आहियूं त पोइ उन महिल उहे ऊंदाहीअ में हूंदा आहिनि الشمس تجري لمستقر لها ذلك تقدير العزيز العليم ऐं सिज हले थो पंहिंजे टिकाव लाइ इहो ज़बरदस्त इल्म वारे जो हुकुम आहे القمر قدرناه منازل حتى عاد كالعرجون القديم ऐं चंड लाइ मंज़िलूं मुक़ररु कयूंसीं तांजो वरी हू खजीअ जे सुकल ॾार वांगुरु थिए थो الشمس ينبغي لها أن تدرك القمر ولا الليل سابق النهار وكل في فلك يسبحون सिज जे वस में आहे जो चंड खे वञी पकड़े न की राति ॾींहं खां अॻिराई करे सघे थी ऐं इहे सभई हिकु घेरे में तरी रहिया आहिनि آية لهم أنا حملنا ذريتهم في فلك مشحون उन्हनि लाइ हिकु निशानी हीअ बि आहे त उन्हनि खे उन्हनि जे अबनि ॾाॾनि जे पुठियुनि में भरियल ॿेड़नि में सुवार कयोसीं خلقنا لهم من مثله ما يركبون ऐं उन्हनि लाइ उन ॿेड़ी जहिड़ियूं ॿियूं सुवारियूं पैदा कयूंसीं जिन ते सुवारी कनि था إن نشأ نغرقهم فلا صريخ لهم ولا هم ينقذون असां घुरूं त खेनि ॿोड़े छॾियूं त पोइ को बि संदन दाह ॿुधण वारो न हूंदो ऐं न उहे बचाया वेंदा إلا رحمة منا ومتاعا إلى حين पर असांजे तरफ़ां रहमत ऐं हिकु वक़्त ताईं हयाती माण जो मौक़ियो मुक़ररु अथनि إذا قيل لهم اتقوا ما بين أيديكم وما خلفكم لعلكم ترحمون उन्हनि खे जॾहिं चयो वञे थो त ड्रिजो उन अज़ाब खां जेको तव्हांजे अॻियां आहे ऐं जेको तव्हांजे पुठियां अचण वारो आहे
त मन तव्हां ते रहम कयो वञे. وما تأتيهم من آية من آيات ربهم إلا كانوا عنها معرضين. जॾहिं बि संदन रब जे निशान मां का निशानी उन्हनि वटि ईंदी आहे त उन खां मुंहुं मोड़े छॾींदा आहिनि. إذا قيل لهم أنفقوا مما رزقكم الله قال الذين كفروا للذين آمنوا قال الذين كفروا للذين آمنوا أنطعم من لو يشاء الله أطعمه أنطعم من لو يشاء الله أطعمه إن أنتم إلا في ضلال مبين. ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त जेकी अलाह तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे उन मां कुझु अलाह जे राह में ख़र्च करियो त काफ़र मोमिननि खे चवंदा आहिनि छा असां उन खे खारायूं जंहिंखे जेकॾहिं अलाह घुरे हा त पाण खाराए हा. तव्हां त पधरी गुमराही में आहियो. يقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين. ऐं चवनि था कॾहिं ईंदो हो क़यामत वारो वाइदो जेकॾहिं अव्हां सचा आहियो. ما ينظرون إلا صيحة واحدة تأخذهم وهم يخصمون. इहे रुगो हिकु सख़्तु आवाज़ जो इंतज़ारु कनि था जेको ओचितो खेनि आइन उन वक़्तु अची पकड़ींदो जॾहिं दुनियावी झगड़नि में फाथल हूंदा. فلا يستطيعون توصية ولا إلى أهلهم يرجعون. पोइ उन वक़्तु उहे वसियत बि न करे सघंदा न ई पंहिंजे घर ॾांहुं मोटी सघंदा. نفخ في الصور فإذا هم من الأجداث إلى ربهم ينسلون. ऐं सूर में फूकबो पोइ हिकदमि पंहिंजे क़बरुनि मां उथी पंहिंजे रब ॾांहुं डोड़ंदा. قالوا يا ويلنا من بعثنا من مرقدنا هذا ما وعد الرحمن وصدق المرسلون. चवंदा हाय असां लाइ ख़राबी कंहिं असांखे निंड मां जाॻायो. मलाक चवंदा ही उहो आहे जेको रहमान वाइदो ॾिनो हुयो ऐं रसूलनि सच चयो हुयो. إن كانت إلا صيحة واحدة فإذا هم جميع لدينا محضرون. इहा रुगो हिकु सख़्तु रड़ हूंदी पोइ उहे समूरे जा समूरा असांजे हुज़ूर में हाज़िर कया वेंदा.
اليوم لا تظلم نفس شيئا ولا تجزون إلا ما كنتم تعملون अॼु कंहिं ते बि ज़रे जेतिरो ज़ुल्म न कयो वेंदो ऐं तव्हांखे पंहिंजे कए जो ई बदिलो मिलंदो إن أصحاب الجنة اليوم في شغل فاكهون बेशक बेहिश्ती अॼु दिलि विंदराइण जे मज़नि में मशगूल आहिनि وأزواجهم في ظلال على الأرائك متكئون हू ऐं सदन ज़ालूं छांवनि में तख़्तनि ते टेक ॾेई वेठल आहिनि هم فيها فاكهة ولهم ما يدعون उन्हनि लाइ बिश्त में मेवा आहिनि ऐं जेकी घुरंदा सो पिणु उन्हनि लाइ आहे سلام قولا من رب رحيم रब रहीम जे तरफ़ां उन्हनि खे सलाम चयो वियो आहे وامتازوا اليوم أيها المجرمون ऐं ॾोहारियो अॼु तव्हां हटी अलॻि थी वञो ألم أعهد إليكم يا بني آدم ألا تعبدوا الشيطان إنه لكم عدو مبين وأن اعبدوني هذا صراط مستقيم ऐं आदम जे औलाद छा मां तव्हां खां वाइदो न वरितो हुयो त शैतान जी बंदगी न कजो बेशक उहो तव्हांजो पधरो वेरी आहे ऐं मुंहिंजी बंदगी कजो उहो सओं रस्तो आहे لقد أضل منكم جبلا كثيرا أفلم تكونوا تعقلون बेशक उन तव्हां मां घणी ख़ल्क़ खे गुमराह करे छॾियो पोइ तव्हांखे अकुल न हुयो छा هذه جهنم التي كنتم توعدون ही उहो ई दोज़ख आहे जंहिंजो तव्हां सां वाइदो कयलु हो لوها اليوم بما كنتم تكفرون उन में अॼु उन जे करे घिड़ो जो कुफ्र कंदा हुयो يوم نختم على أفواههم وتكلمنا أيديهم وتشهد أرجلهم بما كانوا يكسبون अॼु असां उन्हनि जे वातनि ते मोहर हणंदासीं ऐं जेकी कंदा हुया तंहिं बाबति संदन हथ असां साण ॻाल्हाईंदा ऐं उन्हनि जा पेर संदन कए जी शाहिदी ॾींदा ولو نشاء لطمسنا على أعينهم فاستبقوا الصراط فأنى يبصرون जेकॾहिं असां घुरूं त संदन अखियूं निपट ख़तम करे छॾियूं पोइ उहे रस्ते ॾांहुं वधी त ॾिसनि त किथां थो रस्ते जो पतो पवेनि ولو نشاء
ऐं जंहिंखे वॾी उमिरि वारो कंदा आहियूं तंहिंखे पैदाश में पोइ ते मोटाईंदा आहियूं, पोइ छा सम्झनि नथा في الخلق أفلا يعقلون ऐं असां उनखे शेर चवणु न सेखारियो आहे, नई शाइरी खे सूहे थी, ही त सिर्फ़ नसीहत ऐं रोशन क़ुर आहे ऐं उन्हनि लाइ जानवरनि में घणा फ़ाइदा ऐं पीअण जूं शयूं आहिनि, पोइ छो नथा शुक्रगुज़ार थियनि اتخذوا من دون الله آلهة لعلهم ينصرون ऐं उन हूंदे बि उन्हनि अलाह खां सवाइ ॿिया ख़ुदा खणी बणाए रखिया आहिनि त शायदि उन्हनि खे मदद ॾिनी वञे يستطيعون نصرهم وهم لهم جند محضرون उहे खेनि मदद ॾेई न सघंदा ऐं उहे याने बुत उन्हनि जो लश्कर सभु गिरफ़्तार थी हाज़िर कया वेंदा لا يحزنك قولهم إنا نعلم ما يسرون وما يعلنون त तव्हां उन्हनि जे ॻाल्हि जो ग़म न करियो, बेशक असां उन्हनि जे लिकल ऐं खुलियल सभिनी ॻाल्हियुनि खे ॼाणूं था أولم ير الإنسان أنا خلقناه من نطفة فإذا هو خصيم مبين ऐं छा इंसान न ॾिठो आहे त असां खेसि पाणीअ जे कतरे मां पैदा कयो आहे, पोइ हू ज़ाहिर ज़हूर झगड़ाड़ू बणिजी उथी खड़ो थियो आहे ضرب لنا مثلا ونسي خلقه قال من يحيي العظام وهي رميم ऐं असां लाइ मिसाल बयान थो करे ऐं पंहिंजी पैदाश खे विसारे छॾियो अथसि, चवे थो त केरु उन्हनि हरड़ खे जीअरो कंदो जॾहिं जो उहे भुता भाण थी विया हुजनि يحييها الذي أنشأها أول مرة وهو بكل خلق عليم तूं चओ उन्हनि खे उहो ई जीआरींदो जंहिं खेनि पहिरें भेरे पैदा कयो हुयो ऐं उनखे हर पैदाश जो इल्मु आहे الذي جعل لكم من الشجر الأخضر نارا فإذا أنتم منه توقدون जंहिं अव्हां लाइ साए वण मां बाहि पैदा कई पोइ उन मां ई चुल्हा दुखायो था أليس الذي خلق السماوات والأرض بقادر على أن يخلق مثلهم بلى وهو الخلاق العليم जंहिं आसमाननि ऐं ज़मीननि खे बणायो सो उन्हनि जहिड़नि जे बनाइण ते वस वारो नाहे छा? हा वस वारो आहे ऐं उहो ई वॾो पैदा करण वारो सभु कुझु ॼाणे थो إنما أمره إذا أراد شيئا أن يقول له كن فيكون
उन जो तो इहो ई कमु आहे जो जॾहिं कंहिं शइ जो इरादो कंदो आहे त उनखे चवंदो आहे त थी पओ त उहा फौरन थी पवंदी आहे। سبحان الذي بيده ملكوت كل شيء وإليه ترجعون पोइ पाक ज़ात आहे उहा जंहिं जे हथ में हर शइ जो कब्ज़ो आहे ऐं उन ॾांहुं मोटाया वेंदो। بسم الله الرحمن الرحيم अल्लाह निहायत मेहरबान ऐं रहम वारे जे नाले सां शुरू। الرحمن علم القرآن रहमान पंहिंजे महबूब खे क़ुरान सेखारियो। خلق الإنسان इंसानियत जी जान याने मुहम्मद खे पैदा कयाईं। علمه البيان जो बि थी चुको जो थींदो उन जो बयान उनखे सेखारियाईं। الشمس والقمر بحسبان सिज ऐं चंड हिसाब सां आहिनि। والنجم والشجر يسجدان ऐं वलियूं ऐं वण सजदा कंदा आहिनि। السماء رفعها ووضع الميزان ऐं आसमान खे अल्लाह बुलंद कयो ऐं तराज़ू रखियाईं। ألا تطغوا في الميزان हिन लाइ त तोर में हद खां न लॻो। وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان ऐं इंसाफ़ सां तोर कमु क़ाइमु करियो ऐं वज़न न घटायो। والأرض وضعها للأنام मख़लूक ला ज़मीन खे पखेड़े रखियाईं। فيها فاكهة والنخل ذات الأكمام उन में मेवा ऐं चपड़नि वारियूं खजूं आहिनि। والحب ذو العصف والريحان ऐं बुह सां गॾु अन्न ख़ुशबूदार गुल बि। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन्नो ऐं इंसानो तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। خلق الإنسان من صلصال كالفخار उन इंसान खे ठिकर जहिड़ी वॼंदड़ मिटीअ मां बनायो। وخلق الجان من مارج من نار ऐं जिन्न खे बाहि जे उलांबे मां बनायाईं। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन्नो ऐं इंसानो तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। رب المشرقين ورب المغربين ॿिन्ही ओभरनि जो रब ऐं ॿिन्ही ओलहनि जो रब यानी अल्लाह आहे। فبأي آلاء ربكما تكذبان
ऐं जिन्नो ऐं इंसानो तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव مرج البحرين يلتقيان उन ॿिनि समुंडनि खारे ऐं मिठे खे गॾे वहायो जो ॾिसण में मिलियल मालूम थियनि था بينهما برزخ لا يبغيان उन्हनि ॿिन्ही जे विच में अहिड़ी रोक आहे जो हिकिड़ो ॿिए ते वधी नथो सघे فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव يخرج منهما اللؤلؤ والمرجان उन्हनि ॿिन्ही मां मोती ऐं मरजान निकिरंदा आहिनि فبأي آلاء ربكما تكذبان तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव وله الجوار المنشآت في البحر كالأعلام ऐं समुंड में हलंदड़ ॿेड़ियूं जबलनि मिसल बुलंद सड़नि वारियूं उन अल्लाह जूं आहिनि فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव كل من عليها فان जेकी बि ज़मीन ते आहिनि सभिनी खे फना थियणो आहे ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام मुंहिंजे पालनहार जी ज़ात बाक़ी रहंदी जो अज़मत ऐं बुज़ुर्गी वारो आहे فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव يسأله من في السماوات والأرض كل يوم هو في شأن जेकी बि आसमाननि ऐं ज़मीननि में आहिनि सभु उन जा सवाल ई आहिनि उनखे हर ॾींहुं हिकु कमु आहे فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव سنفرغ لكم أيها الثقلان ऐं जिन्नो इंसानो जल्द सभु कम खां वांदा थी तव्हांजे हिसाब जो इरादो कंदासूं فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव يا معشر الجن والإنس إن استطعتم أن تنفذوا من أقطار السماوات والأرض فانفذوا لا تنفذون إلا بسلطان
ऐं जिन्ननि इंसाननि जी जमात जेकॾहिं अव्हां खां थी सघे त आसमाननि ऐं ज़मीननि जे किनारनि खां निकिरी सघो त निकिरी वञो, जाथे बि निकिरी वेंदो त उते उन जी बादशाही आहे। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो? يرسل عليكما شواظ من نار ونحاس فلا تنتصران अव्हां ते बग़ैर दूहे जे बाहि जी ॼिभी मोकिली वेंदी ऐं बग़ैर ॼिभीअ जे कारो दूहों पोइ मुक़ाबिलो करे न सघंदो। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो? فإذا انشقت السماء فكانت وردة كالدهان पोइ जॾहिं आसमान फाटंदो त अधोड़ वांगुरु गुलाबी थी वेंदो। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो? فيومئذ لا يسأل عن ذنبه إنس ولا جان पोइ उन ॾींहुं कंहिं बि माण्हूअ ऐं जिन खां कंहिं बि गुनहगार जे गुनाह जी पुछा न थींदी। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो? يعرف المجرمون بسيماهم فيؤخذ بالنواصي والأقدام ॾोहारी पंहिंजे शकिल मां सुञाता वेंदा, पोइ ॼुंडनि ऐं टंगुनि खां झले जहन्नम में उछलाया वेंदा। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो? هذه جهنم التي يكذب بها المجرمون ही उहो जहन्नम आहे जंहिंखे गुनहगार कूड़ो भाईनि था। يطوفون بينها وبين حميم آن उन दोज़ख में ऐं इंतिहाई टहकंदड़ पाणी में पिया चकर काटींदा। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो? ولمن خاف مقام ربه جنتان ऐं जेको पंहिंजे पालनहार जे हुज़ूर में बीहण खां ड्रिनो तंहिं लाइ ॿ जन्नतूं आहिनि। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो? ذواتا أفنان
ॿई जन्नतूं घाटियुनि ॾारनि वारियूं आहिनि। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव? فيهما عينان تجريان उन्हनि में ॿ चश्मा वहनि था। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव? فيهما من كل فاكهة زوجان उन्हनि में हर मेवो ॿ क़िस्म आहे। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव? متكئين على فرش بطائنها من استبرق وجنى الجنتين دان अहिड़ियुनि पथरनि ते टेक ॾेई वेठा हूंदा जंहिंजो अस्तर थुल्हे रेशम जो हूंदो ऐं उन्हनि ॿिन्ही जा मेवा एतिरात हेठि हूंदा जो हेठां खणी पटे वठ। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव? فيهن قاصرات الطرف لم يطمثهن إنس قبلهم ولا جان उन्हनि पथरनि ते उहे औरतूं आहिनि जेके मुड़ुस खां सवा कंहिं ॾे बि अखि खणी नथियूं निहारीनि। उन खां अॻे उन्हनि खे न कंहिं इंसान हथु लातो न जिन्न। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव? كأنهن الياقوت والمرجان ॼण त उहे याकूत ऐं मरजान आहिनि। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव? هل جزاء الإحسان إلا الإحسان नेकीअ जो बदिलो नेकी खां सवाइ ॿियो कोन आहे। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव? ومن دونهما جنتان ऐं उन्हनि खां सवाइ ॿ जन्नतूं ॿियूं आहिनि। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव? مدهامتان तमामु घणी सावक जे करे काराण जी झलक ॾेखारे रहियूं आहिनि।
فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव فيهما عينان نضاختان उन्हनि में ॿ चश्मा पाणीअ सां छुलकंदड़ आहिनि فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव فيهما فاكهة ونخل ورمان उन्हनि में मेवा ऐं खजूं ऐं ॾाढ़ूं आहिनि فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव فيهن خيرات حسان उन्हनि में नेक सीरत ऐं ख़ूबसूरत औरतूं आहिनि فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव حور مقصورات في الخيام हूरूं तंबुनि में पर्दा नशीन आहिनि فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव لم يطمثهن إنس قبلهم ولا جان उन खां अॻे उन्हनि खे न इंसान हथ लातो न जिन्न فبأي آلاء ربكما تكذبان पोइ तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव متكئين على رفرف خضر وعبقري حسان सावन क़ीमती बिस्तरनि ऐं सुहिणियुनि मसनदुनि ते टेक लॻाईंदड़ हूंदा فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन्नो ऐं इंसानो तव्हां ॿई पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव تبارك اسم ربك ذي الجلال والإكرام तुंहिंजे पालणहार अज़मत ऐं बुज़ुर्गी वारे जो नालो वॾी बरकत वारो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुरान मजीद जूं तमाम सूरतूं बरकत वारियूं आहिनि लेकिन सूरह अर-रहमान जे लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे त सूरह रहमान क़ुरान करीम जी गोया कुंवार आहे जहिड़े तरीक़े सां कुंवार खे सिंगारियो वेंदो आहे अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालहू क़ुरान मजीद खे सूरह रहमान सां सिंगारियो आहे हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े भेरे असहाबन सगोरन जे साम्हूं सूरतुर रहमान खे अव्वल खां आख़िर ताईं तिलावत फरमायो असहाब सगोरा ख़ामोशी सां सूरह रहमान ॿुधंदा रहिया तंहिं ते पाण फरमायूं
माली अराकुम सुकूतन लक़द करअतुहा अलल जिन्न लैलतल जिन्न फकानू अहसन मरदूदम मिनकुम कुल्लमा अतैतु अला कौलिही फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान क़ालू वला शैउम मिन निअमति रब्बिना नुकज़्ज़िबु फलकल हम्द। नबी पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमायो, ऐ सहाबियो, आउं सूरह रहमान तिलावत करे रहियो आहियां, ऐं छा थियो आहे तव्हांखे जो तव्हां चुप कयो वेठा आहियो। हालांकि इहा सूरत सगोरी मूं लैलतुल जिन्न यानी जिन्ननि सां मुलाक़ात वारी रात जॾहिं जिन्ननि खे पढ़ी ॿुधाई हुई त हुननि तमामु सुहिणो तव्हां खां जवाबु ॾिनो हो, जेको तव्हां कोन था ॾियो पर हुननि सुहिणो जवाबु ॾिनो हो। जंहिं वक़्त बि मां अल्लाह ताला जे हिन कौल यानी फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, ऐं जिन्नो ऐं इंसानो, अवां पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो त इन जे जवाब में हू जिन्न चई रहिया हा, वला शैउम मिन निअमति रब्बिना नुकज़्ज़िबु फलकल हम्द। या अल्लाह, का बि अहिड़ी तुंहिंजी नेमत नाहे जंहिंजो असां इनकार कयूं, तुंहिंजो ई हम्द आहे। इन मां इहो मालूम थो थिए त फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान जे तिलावत खां बाद जेकॾहिं कारी सब्र करे ऐं थोरो सुकूत करे त सुब्हानल्लाह चवण या